अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। नाज़रीन, कादरपुर शहरी इताद जे ऑफिस जो बुनियाद रखियो वियो, जंहिंजो इफ्ताह पीपी अॻवान मीर एहसानुल्लाह खान सुंदरानी पीपी तालका सदर मीर हमज़ा खान कयो, जंहिंमें मीर एहसानुल्लाह खान सुंदरानी ॻाल्हाईंदे चयो त शहरी इताद कादरपुर जो तमामु बहितरीन कमु आहे, ही सदाईं ग़रीबनि लाइ कमु कंदा आहिनि। मीर एहसानुल्लाह खान वधीक ॻाल्हाईंदे चयो त मां शहरी इताद सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहियां। हिन वधीक चयो त मां कादरपुर शहर लाइ वज़ीर आला सिंध खां कादरपुर शहर लाइ पर्सनल पैकेज जो घुर कंदुसि ऐं तमामु जल्द कादरपुर शहर जा तरक़ियाती कम शुरू थींदा। कादरपुर जा माण्हू मूंसां तमामु घणी मोहबत कंदा आहिनि ऐं कादरपुर मुंहिंजो पंहिंजो घर आहे। जेका मेन कम आहिनि हाल फ़िलहाल असां उनखे वरितो आहे। इंशाअल्लाह कादरपुर शहर सां अॼु इहो वाइदो कयूं था, जेकी बि असां वटि बजट ईंदी उन में कादरपुर जो ज़रूरु असां हिसो रखंदासीं। इहो तव्हां सां अॼु वाइदो कयूं था वञूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह हे ऑफिस हमेशह आबाद हूंदी ऐं हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं हिन ऑफिस खे मां ज़रूरु ॾींदुमि। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। साहब खे दावत ॾींदुमि, हू अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां निहायती अदा शहनवाज़ सुमरी साहब जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मूंखे इन क़ाबिल सम्झो त तव्हां कादरपुर में अचो, असांखे हथु वंडायो ऐं अदा ज़फ़र भुटे बि का शइ मुंहिंजे अॻियां रखी आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेको कुझु असां वसता थी सघंदो असां हिन शहर लाइ कंदासीं। बाक़ी जेतिरो रहियो तरक़ियाती कमनि जे हिसाब सां अदा शहनवाज़ खे मार्ज़ कयां त हमज़ा खान तव्हांखे ॿुधाए चुको आहे त 50 लख जी स्कीमां मिलियूं, उहे 25 लख तव्हांखे मिलिया, 25 लख रुपया मिलिया उमर ड्रे खे। सो हाणे तव्हां सां मां इहो वाइदो कयां थो, मुंहिंजी CM साहब खे जीअं टाइम मिलंदो मां तव्हां सां राब्ते में अची करे, मां पाण जिंद तव्हां सां राब्ते में अची करे जो कुझु तव्हांजी डिमांड्स आहिनि मां उहो यादि रखंदुमि। कादरपुर लाइ स्पेशल फंड वठंदुमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो रस्ते जो जेको मसइलो आहे उहो हीउ रस्तो तव्हांखे गवर्नमेंट सिंध नथी ॾे, हीउ रस्तो तव्हांखे ॾिए थी पई OGDCL ऐं OGDCL जो FM जो रिटायरमेंट थी वियो आहे ऐं इमरान सादिक ॿियो रिलीवर जेको वॾो FM आहे उहो मोकल ते आहे लाहौर। राति मुंहिंजी सां ॻाल्हि थी, बल्कि अॼु बि ॻाल्हि थी आहे, हू अचे थो ऐं जेतिरे क़दुरु असां थी सघंदो असां तव्हांजो कम जी इहा तेज़ी आणींदासीं इंशाअल्लाह ताला। ऐं इलाइक़े में असां माण्हुनि खे इहो बि चवंदा दफ़ा कमनि पंहिंजो राति जे टाइम कढियो, ॾींहं जे टाइम रोड जो कमु हली सघे। हाणे मुंहिंजे ॻोठ जो रोड तव्हां हालत ॾिसो अची करे हिन खां वधीक बदतर आहे, लेकिन मां त ॿाहिरियाली जा कम ॿियनि जा थियनि, मुंहिंजा कम हली पोइ वञनि त बेशक वञनि। ऐं कादरपुर खे मां यकीन मञियो, हीअ जेका तव्हां मुंहिंजे लाइ कयो था अजरक बजरक, मूंखे इन्हनि जी ज़रूरत आहे, जेको तव्हांजो प्यार ख़ुलूस मूंखे कादरपुर मिलंदो आहे न, उहो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, उहो मुंहिंजे लाइ हद खां वधीक आहे। कादरपुर मूंखे हमेशह इज़त ऐं मान ॾिनो आहे ऐं आईंदा बि इहा ई उमेदु रखंदो मूंखे इज़त ऐं मान खपे। इहे अजरकूं तव्हां मूंखे जेके पारायो था न, इहे तव्हांजा मुंहिंजे लाइ तोहफ़ा हूंदा आहिनि, मां हथी करे रखंदो आहियां। बाक़ी जेको मसइलो मसाइल आहे तव्हां शहरी तव्हांखे अलाह सां कामयाबु कंदो मक़सद में। हर ग़रीब भाउ जी तव्हां बि मदद कयो, असांखे वधीक थी कंदासीं, हथु ॿधी हलो। हिते असांजी जीअं माइनॉरिटी आहे, मड़वाई बिरादरी आहे, हिंदू बिरादरी आहे, उन्हनि जो बि तव्हांखे ख़्यालु करिणो आहे। ऐं मां निहायत शुक्रगुज़ार साईं इक़बाल शाह जो आहियां, जे हिते तव्हांजी भिक में जमाल ॻोठ में साईं तव्हांजो जेको वफ़ादार मदद हूंदी आहे कंदा आहिनि। असां बि साईं सां गॾु टच में हूंदा आहियूं ऐं असांजी साईं हमेशह दुआगो रहिया आहिनि, रहंदा बि सही। ऐं अव्हांजो जेको मसइलो हुजे तव्हां मूं ताईं अची वञो, तव्हांजो इंशाअल्लाह ताला मसइलो मां हल कंदुसि या हमज़ा खान हल कंदो। बाक़ी अदा शहनवाज़ सां मां इहो वाइदो कयां थो त तव्हां जेका मसइला आहिनि तव्हां मूंखे लिखी खणी सुभाणे पुॼायो। मुंहिंजो सुभाणे 2-3 ॾींहंनि में प्रोग्राम आहे कराची जो, मां CM में टाइम वठां थो। मां कादरपुर लाइ स्पेशल ॿियो न घटि में घटि 50 लख रुपया अलॻि वठी ॾींदुसि। वरी महिरबानी। शहरी इताद जे चेयरमैन शाहनवाज सुमरो, इरशाद अली सुंदरानी, अबू बकर भुट्टो, ज़हीर सोलंगी, समी चना ऐं ॿियनि मीर एहसानुल्लाह खान सुंदरानीअ खे ऐं मीर हमज़ा खान सुंदरानीअ खे अजरक जा तोहफ़ा पेश कया। उन खां पोइ मीर एहसान खान सुंदरानी ऐं शहरी इताद जे ऑफिस जो इफ्ताह कयो वियो। शहरी इताद जे ऑफिस इफ्ताह करण वक़्तु वॾी अंग में शहरी गॾु थिया, जंहिं बाद शहरी इताद जे चेयरमैन शाहनवाज सुमरो सभिनि जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।